नाज़रीन, नाम्यारे कानूनदान दानिश्वर ॾाहे सियासतदान रसूल बख्श पलीजो जी चौथीं वरसी ठटे वेझो जुंगशाईअ में मल्हाई वई। मुख्य तक़रीब में सॼी सिंध जे कुंड कुर्श मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद जाखड़ो। संजय डाए, तारीख़दान, कौम परस्त, वकील ऐं अवामी तहरीक जे सरबराह मोहतरम रसूल बख्श पलीजो जी चौथीं वरसी जे मौक़े ते संदसि आख़िरी आरामगाह जंगशाई में हिकु तक़रीब मुनक़द कई। तक़रीब में सिंध समेत टिनी सूबनि जे कौम परस्त अॻवान पिणु शिरकत कई, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारनि में औरतनि, मर्दनि तोड़े ॿारनि जा काफ़िला जंगशाई पहुची विया। इन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे कौम परस्त अॻवाननि, सिंधियाणी तहरीक जे अॻवाननि चयो त क़ौमी जमहूरी सियासत खे क़ौमी तबक़ाती सियासत खे जो शऊर जे बुनियाद ते नई जनरेशन में, शागिर्दनि में, औरतनि में, अवाम में जेका सुजागी आंदी उहा पंहिंजे हिकिड़ी मुनफ़रिद जदोजहद हुई, जंहिं ते जितां शुरू कई आख़िरी वक़्त ताईं पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी सां उन ते क़ाइमु रहियो। त हीउ जेको पाणी असांजो बंदि थियो आहे, इहो पंजाब बंदि थो करे डेमनि जे वसीले मुख़्तलिफ़ उन्हनि ते डेम ठाहे ऐं उन्हनि ते केनाल ठाराए। इन जे करे असांजो पाणी बंदि आहे। पलीअ साहिब जे छॾियल मिशन ते सदाईं मैदान अमल में हूंदासीं, आहियूं ऐं रहंदासीं। इहो ख़ुदि पलीअ साहिब जो ई पोरियो आहे। पलीअ साहिब जी ॾिनल सुजागी आहे, पलीअ साहिब जी ॾिनल राह आहे, जंहिं ते ही माण्हू हींअर हेतिरा अची गॾु थिया आहिनि। वर्ल्ड क्लास जो इहो नज़रियो आहे ऐं क़ौमी अवामी जमहूरी इनकलाब जी फ़िक्र वर्ल्ड में पहिरीं शख़्स कंहिं जेकॾहिं उन शख़्स जो नालो रसूल बख्श पलीजो। पलीअ साहिब जी शख़्सियत जी सभिनी खे ख़बर आहे ऐं असीं हू दुनिया जो ॾाहो अज़ीम मुफ़क्र, लेखक, एशिया जो सभिनी खां वॾे में वॾो लीडर आहे। ऐं पली साहिब उहो वाहिद सियासतदान आहे जंहिं सियासत जी शुरूआति पंहिंजे घर खां कई। इन्हनि चयो त का बि आफ़त कुदरती कोन हूंदी आहे, पर सिंध खे हथ वठी तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। उन लाइ असां रसूल बख्श पलीजे जो फ़िक्र खणी सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जी बका जी जदोजहद कंदा रहंदासीं। कैमरामैन शाहज़ेब जाखड़ो सां गॾु रशीद जाखड़ो, आवाज़ टीवी, जंगशाई।